अस्सलाम वालेकुम सिंधवासियो खुश हो हवाला खैर मां जेको कल हाल टोडी वीडियो रखियो हुउमि सो कुछ दोस्त चवनि था त तूं नसीहतूं करी थो ऐं जेको असां वॾो मुला थी हुई मां चइबा मां नसीहत इन करे कयां थो त मां पाण अनपढ़ियल आहे क़ुर शरीफ़ जो मां हिते अचे निमाज़ पढ़णु सिखियुमि मूंखे त निमाज़ ॾांहुं बि कोन पिए मां इन करे चयुमि हिकिड़े ॾींहुं मां मस्जिद में वियुसि टे पारी जी निमाज़ थी वई उन खां पोइ 4-5 माण्हू पोइ पहुता सो कुछ अरबी आहे कुछ पाकिस्तानी आहे कुछ कीअं त ॿी जमायत नंढड़ी थिए पई सो मूंखे चवंदो भला तूं मां अॻु जो बीठो तूं ई जमायत करा सो मूंखे ॾांहुं अचे कोन पई त छा पढ़बो छा कबो मूंखे त कुझु ॾांहुं न पियो मां पाण परेशान थियुसि हाणे हिनखे कीअं जवाबु ॾियां सो उते पठाण हुयो हिकिड़ो दोस्त उन सम्झी वियो ॻाल्हि किथे हिनखे ॾांहुं मन कोन थी अचे सो उन निमाज़ पढ़ाई निमाज़ कई मूंखे मां एॾो लजी थियुसि जो मूंखे ज़मीन जॻह ॾे न त मां ज़मीन में घिड़ी वञा मां चयो मां कहिड़ो मुस्लमान आहे मूंखे निमाज़ मां नथो पढ़ाए सघां सो अॼु मूंखे दोस्त चए पोइ मां चयो भला जेकी मूंसां थी आहे मां ॿुधायां न त क़ुर शरीफ़ जी तालीम लाज़िम आहे क़ुर शरीफ़ मुस्लमान खे निमाज़ पढ़णु लाज़िम अचे हर को निमाज़ पढ़ाए सघे सो इन करे मुंहिंजो मैसेज शेयर कयो ॿुधे ऐं मां इहो हक़ीक़त पंहिंजी ज़िंदगी जो वाक़े जो ॻाल्हि थो कयां त मां कूड़ नथो हणां हक़ीक़त आहे निमाज़ जे बारे में माण्हू कहिड़ो कूड़ हणे त मां थुप सफ़ा अनपढ़ियल आहे हाणे हिते अल्हम्दुलिल्लाह मां निमाज़ पढ़ां त मूंखे 5 वक़्तनि जी ख़बर बि न हुई त हिन मंझंदि जो घणियूं रकातूं सिजलत जो घणियूं आहिनि हाणे अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु अचे थो ॾांहुं पर इहो आहे जो मां अनपढ़ियल आहियां बसि जेको नसीब आहे बसि थोरो घणो पियो थो पढ़ां सो इन करे महिरबानी करे असांजे सिंध में पाकिस्तान में तालीम कोन्हे जंहिं बि मस्जिद में ॻोठ में आहिनि ॻोठ वारा फोड़ी करे हिकिड़ो को मुला रखनि ॿारनि खे क़ुर शरीफ़ लाज़िम पढ़ाए दीली तालीम लाज़िम आहे सो मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे महिरबानी करे ऐं मुंहिंजो अर्ज़ु इहो बि आहे त हुननि जी माइनि खे बि माउ खे बि हुननि जी अर्ज़ु आहे छाजे करे जो ॿार जी तरबियत माउ रखंदी आहे मां हुननि खे ॿार खे सम्झाईंदी तरबियत कंदी बसि सबक़ वठी हीअं कर वॾे नंढे जी इज़त कर ख़्यालु कर हर शइ सॼो सिस्टम मन माउ संभाले सघे छाजे करे जो पीउ त वीचारो सॼो ॾींहुं निकिरी सम्झो ॿाहिरि मज़ूरी ते हेॾे होॾे कमकार ते उहो ईंदो सुबुह जो वेंदो शाम जो मोटी ईंदो उहो त वीचारो छा कंदो सो हर ॻाल्हि हूंदी आहे माउ जे हथ में सो मुंहिंजो इहो पैगाम आहे महिरबानी करे इहो पैगाम पुॼायो मैसेज सवाइ थियो आहे मां इन करे चाहियां थो बसि हाणे दीनी तालीम ते थोरो ज़ोर ॾियो असां हिते जेका बि जिदे में आहियूं न हाणे मां छा चवां जेका भली 5-5 हज़ार रियाल कमाईंदा न पर कंहिंखे सूरत ॾांहुं बि कोन थी अचे मां चवंदुसि त वरी मूं ते कार्ड ॾींदा मां इन करे कोन थो कयां मां हक़ीक़त ॻाल्हि थो कयां त असांजी दीनी तालीम सफ़ा कुझु बि कोन्हे को ऐं मूंखे ॻाल्हाइण नथो अचे त मां छा ॻाल्हायां मूंखे माफ़ कजो को ग़लती सलती थी वञे त अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो अलाह तव्हांखे वधाईंदो महिरबानी करे इहो मैसेज अॻिते वधायो त को ॿुधे असांजा सिंध वारा माण्हू ॿुधनि ऐं पहिरीं ॻाल्हि असांजे मास्तरनि खे बि सूरतूं कोन थियूं अचनि मास्तर माण्हू खे उहे बि भला स्कूल में थोरो घणो पढ़ाइनि पर उन्हनि खे ॾांहुं कोन थी अचे त उहे काॾो पढ़ाईंदा अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो मैसेज वधी वियो आहे सो हाणे मां मोबाइल बंदि थो कयां अलाह तव्हां ते रहमत ख़ुदा जी रहमत हूंदी महिरबानी अलाह ख़ुशि कंदो मैसेज शेयर कयो त को ॿियो केरु ॿुधे